मटियारी डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी सदारत हेठ ज़िले की तरक्याती रिथाउन बाबत अहम इजलास जारी। तरक्याती रिथाउन के वक्त सर मुकम्मल करण, तामीराती मटीरियल के मयार के यकीनी बनाइण, मुख्तलिफ़ सबबन करे रुकियल मनसूबन बाबत तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण ऐं रिथाबंदी के बिना देर मुकम्मल करण ला समूरा वसीला कतब आणण जी हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। गजाणी में तरक्याती रिथाउन में सुस्त रफ़्तारी ऐं कोताही कंदड़ अमलदारनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। डिप्टी कमिश्नर कॉम्प्लेक्स मटियारी में थियल गजाणी में सिंध हुकूमत पारां मटियारी ज़िले अंदर सूबाई सालियाना तरक्याती प्रोग्राम, ज़िले तरक्याती प्रोग्राम, मरम्मत ऐं बहाली पेट्रोलियम फंड्स में जारी तरक्याती रिथाउन जो तफ़सीली जायज़ो वरितो वियो। जंहिं दौरान वर्क्स एंड सर्विसेज, बिल्डिंग्स, स्कूल एजुकेशन वर्क्स, हाईवेज़, स्कूल पब्लिक हेल्थ इंजीनियर खाते के अमलदारनि तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। डिप्टी कमिश्नर मटियारी कुछ स्कीमन में देर थियण ते काबड़ जो इज़हार कंदे लाॻापियल अमलदारनि खे रुकियल कम बिना देर शुरू करण ऐं ज़िले के समूरनि तरक्याती रिथाउन बाबत तस्वीरुनि सां गॾु तफ़सीली अॻभराई रिपोर्ट जल्द खां जल्द पेश करण की हिदायत पिणु कई। गजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खरो, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मोनिस अहमद एक्सीएन हाईवेज़ वकार उन्नड़ ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।